सिंध हुकूमत सूबे अंदर कोरोना बाबत लगायल पाबंदियों बरकरार रखण जो फैसलो करे वरितो। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हाणे केस घटि थी रहिया आहिनि। जेकॾहिं अवाम जो सहकार जारी रहियो त जल्द सूरत-हाल ते साबितो आणे वठंदासीं। वज़ीर आला हाउस कराची में वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना वायरस बाबत टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो, इकरामुल्ला दारेजो, मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सिंध, IG सिंध ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में सूबे अंदर कोरोना की सूरत हाल ऐं वैक्सीनेशन सेंटरन बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त गुज़िरियल ॾींहुं कोरोना वेघे 24 मरीज़ फोत थिया, जेका परेशान कंदड़ ॻाल्हि आहे। हिन वक़्तु कराची में केसनि जी शरह 8.34%, हैदराबाद में 4.42% ऐं ॿियनि ज़िलनि में 3.3% रही। वॾे वज़ीर चयो त जेकॾहिं हिन रीति अवाम जो सहकार जारी रहियो त असां जल्द कोरोना वायरस जी पखेड़ खे रोके वठंदासीं।